हैदराबाद मां ख़बर ॾींदा हालत त सिंध आबादगार बोर्ड पाणी जे वॾे पैमाने ते खोट वारी सूरतहाल में सिंध जी ज़मीनी हालतुनि खे नज़र में रखंदे इन खे घुर्ज मूजिब पाणी ॾियण लाइ अरसा खे ख़त लिखी छॾियो आहे। सिंध आबादगार बोर्ड जे सदर महमूद नवाज़ शाह अरसा जे चेयरमैन इंजीनियर साहिबज़ादा मोहम्मद शबीर खे मोकिलियल ख़त में चयो आहे त हिन वक़्तु सिंध में वॾे पैमाने ते पाणी जी खोट आहे, जंहिं करे आबादगारनि लाइ महीने में 15 खां 21 ॾींहं पाणी बंदि रहे थो, जॾहिं त इहा हक़ीक़त पिण मञण जोगी आहे त सिस्टम में पाणी जी खोट आहे। इन जे बावजूद अरसा पाणी जी फ़राहमी वधाई आहे, जंहिंखे तस्लीम पिण कजे थो, पर इन जे बावजूद पाणी वहिकिरे में लाॻीतो बहितरी सां गॾु सिंध लाइ जल्द खां जल्द आपाशी जे पाणी जी फ़राहमी वधाइण जी इंतहाई ज़रूरी आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।